अस्सलामुअलैकुम दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स। अॼु हिकु नई तकरीर सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं। तकरीर जो उनवान आहे इल्मु क़ौमुनि जी बचाव ऐं तरक़ी लाइ अहम हथियार आहे। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब सदर, महफ़िल जा मेहमान ख़ास व आम, मोहतरम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ महिमानो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, जीअं त अॼोकी तक़रीब में मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे त इल्मु क़ौमुनि जी बचाव ऐं तरक़ी लाइ अहम हथियार आहे। जनाब सदर, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। इल्म सां हर हंधि उजाला थियनि था, इल्म सां ई बोल बाला थियनि था, इल्म सां ई थिए थो सोजरो, इल्म सां ई इंसान आला थियनि था, इल्म सां ई तब्दील तक़दीरूं, इल्म सां ई हो जमाला थियनि था, इल्म सां ई हो जमाला थियनि था। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, दुनिया जूं अज़ीम क़ौमूं इल्म सां ई अॻियां वधंदियूं आहिनि, तइलीम सां ई तरक़ी जा सफ़र तइ कंदियूं आहिनि ऐं दुनिया मथां पंहिंजो धाको ऐं दबदबो क़ाइमु रखंदियूं आहिनि। अमेरिका ॾिसो, 7 समुंड पार खां सॼी दुनिया ते हुकूमत करे थो। बर्तानिया बुलंदियुनि ते ॾिसण में अचे थो। जापान जदीद शयूं ईजाद करे पंहिंजो जादू जॻाए छॾियो आहे। चीन सॼी दुनिया में चमकी रहियो आहे। इहो सभु इल्म जे करे मुमकिन थी सघियो आहे। इहो सभु इल्म जे करे मुमकिन थी सघियो आहे। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, इल्म खां सवाइ ऊंदहि अंधेरो आहे, मुफ़लिसी ऐं मायूसी आहे, तबाही ऐं बर्बादी आहे, रुञ ऐं सुञ आहे। तंहिं करे असांजे महबूब नबी मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुदा जो किताब क़ुरान शरीफ़ फ़ुरक़ान हमीद खणी असांजी हिदायत लाइ आयो त सऊदी अरब जहिड़ो रेगिस्तान बि इल्म जी रोशनी सां मुनवर बणिजी वियो। तंहिं करे सिंध जे मशहूरु शाइर उस्ताद बुख़ारी फ़रमायो हो त तहरीर खे तरार बनायूं बची पऊं, तहरीर खे तरार बनायूं बची पऊं, पुकार मां कटार बनायूं बची पऊं, कलम ऐं किताब मथां दस्तरस हुजे, होशियार पंहिंजा ॿार बनायूं बची पऊं, होशियार पंहिंजा ॿार बनायूं बची पऊं। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, जहालत जंगियूं कराईंदी आहे, जहालत वसंदियूं वीरान कंदी आहे, जहालत जिरगा कराईंदी आहे, जहालत तबाहियूं ऐं बर्बादियूं कराईंदी आहे, जहालत झुकाए ऐं निमाए विझंदी आहे। तंहिं करे कंहिं शाइर फ़रमायो आहे त तइलीम तरक़ी आहे, तइलीम जो तरफ़दार थी, इल्मु रोशनी आहे, इल्म जो अलम बरदार थी, जहालत जो तोक लाहे ॻिची मां, सॼे हिन संसार जो सरदार थी, तइलीम तरक़ी आहे, तइलीम जो तरफ़दार थी। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, मौजूदा दौर ऐं मुआशिरो इल्म जो मुआशिरो आहे, साइंस ऐं टेक्नोलॉजी जो समाज आहे। मौजूदा वक़्तु तहक़ीक़ुनि तजर्बनि में मशगूल आहे। तंहिं करे ईंदड़ दौड़ में उहे क़ौमूं ऐं क़बीला धरती जे गोले ते कामयाब ऐं कामरान थींदा जेके जदीद हुनर ऐं हिकमतूं हासिलु कंदा ऐं केतिरा ई ज़मीन दोज़ थी वेंदा, सिफ़ाए हस्ती तां हटी वेंदा। तंहिं करे अचो त जहालत जा झंडा छॾे इल्म जा आलम बुलंद करियूं। आख़िर में हिन शेर सां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि। इल्म सां प्यार आहे मुंहिंजो, कलम हथियार आहे मुंहिंजो, आसमान में उॾामां थो, तरक़ी में शुमार आहे मुंहिंजो, इल्म सां प्यार आहे मुंहिंजो, कलम हथियार आहे मुंहिंजो, इल्म सां प्यार आहे मुंहिंजो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।